अरे हेडे तू बुधा तो जो घणो इनाम लगो आ मांजो 10,000 इनाम लगो तू जो घणो इनाम लगो आ मांजो 5,000 इनाम लगो इहो तो बुधा मोगा तो जो घणो इनाम लगो यार मुंजो 2000 इनाम लगो आ ई 2000 रुपयन सा मां वडो सारो कारोबार कंदुम ए वडो जहाज मां पाण मुल्क खरीद कंदुम। तू आई अंधो किए उडारी ने जहाज के ओ अकल जा अंधा तो जी अखियन में भी गोबर प्याला तो जे टिकन में भी गोबर प्याला जहाज हवा में उड़रंदो आ उनके के ट्रक लगदो जे जहाज हेठ गिरी पवंदो। हाँ यार ये गाल भी है वाह जो गाल कही सही गाल कही हे फोरन जी कॉलोनी में पाण वदाऊं पांजे हथन में पैसा है कोई फोरू आया ना पांजा पैसा दिठऊं पांजा पैसा फुर करे वेंदा वारो क्यों ता निकरण जी क्यों घार हलूं हराम करो हे छा थियो ये छाजी गप है यार गप कोने निभागाऊ टिकण मारी ते मी वसदो पियो मी जा छंटा किरन था हे गप तदिया मा किरो स्लिप कियो अच्छा ख्याल सा हेलो ख्याल सा मां तो यार थकी पियो मां निंड कराई तो गाल है सीधी ओ संदक सुमो जरूर पर सुमण खां पहला जेके तमा वट पैसा है ना मुझे हवाले करे छडो छो जे मां वट पैसा लुकाइण जी महफूज जगह है ये ना जे कोई चोर अचे तमा जा पैसा खयूं हलियो वने। अरे हाँ गंजा माखे दियो पैसा अरे असा दे भी एड़ी जगह जाते लुकाए छडू ना के पियो के खबर ना पोंदी हां दिस मां याने जे तो लुकाया तो अबड़े दमोगा छा थियो वरी माजा पैसा चोरी दिया पैसा चोरी थिया मांजा मां जे तवा के चयोम त जेके पैसा तवा उठाइन मुझे हवाले कियो हाने पैसा तो जा वया ना मां पांजा पैसा डंडिया रे सुराख में रखे छड्यान मां जा सेवन हराम खोर हाने तू पैरा असा के भी जागरो असा के भी निंड करांडे छा थियो यार पैसा मांजा जेके 2000 रुपया रखया ना डंडी जे सुराख में ओए यार चोरी थी हाणे इहे भी कोई पैसा रखण जी जगह है यार डंडन जे सुराखन में चरिया भई जट मां पंहिंजा पैसा एड़ा सेव कन कोई गोले ना सकंदो मां जमीन में दफन करे छड्यान तो हाणे मथो न सुमी पाऊ डिठो न सुबह डिठो किए वेंदो यार मां सा तो जुल्म थियो माखे ते वडो जहाज वठणो यार भागा वडो जुल्म थियो को चोर एडोडी भागवा माने जमीन में पैसा कढायो हां तो जाबी पैसा चोरी थिया लूट दिया हिते का एड़ो चोर वदवा जंहिंखे सॼी ख़बर लगे थी पांजू गालियूं भी बुधे थो चोर जेको भी आए ना परे न है पाण सां गड घुमे थो चोर के बुख जरूर लगल हुंदी मां वट जेके पया ना पैसा 50 रुपया इन 50 रुपए जी पाण था ठायूं बिरयानी चोर जेको बुखियो हुंदो ना बिरयानी खाइंदो पाण उनके कुटको दींदासे कीमो ठाइंदासे यार मोगा उन पाण के खबर के पोंदी तो वो चोर भी बिरयानी खाए तो और निभागा कल जा अंधा पाण टई जना चाबो कंदासे ना चौथे चाबे जी जमल आवाज आई ना मां तो के ही इशारो दींदुम या तू मुखे इशारो दी जाई तो पो मां पाण समझी वेंदुम ठीक आ सब पांजा डंडा खणी अचजो कीमो ठाए पोंजो छडींदा अच्छा ये ट्रईए अंडा मिली करे माके कुटको ॾियण था चाहिनि अॼु मां हिन सां तरीक़ो न 13 कंदुमि कोन छॾींदुमि बिरयानी पाण वारी ठही वई आ 50 रुपए वारी तो तैयारी कयूं हां पाण भी खायूं चोरन के भी खारायूं जंहिंजी आवाज अची ना चौथे जी चाबे जी पो माखे इशारो कंजाई पो मां समझी वेंदुमि चोर पकड़जी वेंदो वारो कयो खायो आवाज अची रही है चौथे जी चाबे जी यार चोरी ते सवलो वाका थे कहीं मारो माके तोखे कहीं मारियो मां कोने मारियो भाऊ तू मारियो मां भी ना मारियो कहीं मारियो अले कहीं मारियो यार ते चोर कोने यार अबोड़े यार कहीं मां के पोया चंबो हयो मां ना आयो तू आई ना मां ना आयो पव कहीं हयो माके लगदो यो वो सागो चोर आ जेको पांजा पैसा चोरी करे हो हां हां
वरी तोखे छा थियो नी भागा मांखे बि कहीं यार लिता रहियो चोर काॾे न वियो हराम खोरो हिते सवलो आहे जंहिंमहिल पंहिंजे सवले आयो न कोन छॾींदासीं चटणी करे ठाहींदासीं वारो करियो चोर खे ॻोल्हो सवलो हूंदो वे अरे नी भागा मां टई अंधा कंहिं जाइ जा आया मूंसां मुकाबलो करण पैसा बि चोरी करे आयो मन बिरयानी बि खणी आयो मन अरे हराम खोरो चोर त पाण खां बि तकड़ो निकतो फुर करे वियो बिरयानी बि खणी वियो हाणे त सही मोगे खे मार ख़बर न चार